अस्सलाम यूट्यूब साथियों, उम्मीद तव्हां ख़ैर सां हूंदा। दोस्तो अॼु ॿ किताब आहिनि ऐं ॿई किताब साइंस ऐं धरती जे हवाले खां आहिनि ऐं ॿई डॉक्टर आहिनि, ॿई मोतबर माण्हू, ॿई सुठा लिखे। हिकिड़ो मरहूम, ॿियो हिकिड़ो जहिड़ो जाॻंदो वेठो आहे। हीअ आहे समाजनि जी उथल पुथल। डॉक्टर सिकंदर मुग़ल। डॉक्टर सिकंदर मुग़ल तव्हांखे यादि हूंदो, बल्कि छो न यादि हूंदो, ॾाहप जो अभ्यास हिकिड़ो ज़बरदस्त किताब लिखियो आहे ऐं छा त शानदार माना जो किताबु आहे। ऐं साथियों, हीअ आहे धरती मुंहिंजो घरु। डॉक्टर मोहब्बत बोड़ो। डॉक्टर मोहब्बत बोड़ो बि तव्हांखे फ़लसफ़े जो मुतालो आहे ऐं जदरियाती मादत आहे, ॾाहप जो जनमु आहे कार्ल मार्क्स जे हवाले खां। ऐं जेको आहे सो हिन जो जेको वॾो कमु आहे, हिकिड़ो तर्जुमा आहिनि हिन जा। डॉक्टर मोहब्बत बोड़ो कंहिंखे यादि न हूंदो। ॿई साथियों ज़बरदस्त लेखक, ॿई शानदार लेखक इन जो किताब आया आहिनि। हीअ त धरती मुंहिंजो घरु त पुराणो आहे, पर छा आहे त मूं वटि जेॾी महिल अचनि, जेसि ताईं मूं वटि पहुचे का शइ, त मां जेके किताब मूं वटि हूंदा आहिनि, मां उन्हनि जो ई तारीफ़ ॾियां थो जेके मुंहिंजे हथ में हूंदा आहिनि। बाक़ी जेके मुंहिंजे हथ में न आहिनि, उन जो तारीफ़ मां कीअं ॾेई सघां थो, छो त उनखे न पढ़ी थो सघां, न उन जो को माना आहे। बाक़ी दोस्तो अचो, तव्हांखे थोरो तारीफ़ कराईंदो हलां समाजनि जी उथल पुथल। इन खां अॻु में हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त चैनल खे लाइक सब्सक्राइब, वीडियो खे मुकमल ॾिसणु ऐं लाइक कमेंट करण जो अर्ज़ु कबो। महिनत था कयूं दोस्तो। ऐं जेको आहे सो इन 8 मिंटनि में असांखे 2.5 खां 3 कलाक था लॻनि ऐं जेको आहे सो सेटिंग करण में वॉइस ठाहिण जे करे। अचो त डॉक्टर सिकंदर मुग़ल जे किताब जो तारीफ़ कराईंदो हलां। साथियों, हीअ हिन जा चैप्टर्स आहिनि। जेको आहे सो बाब पहिरियों आहे इंसानी समाजनि खे बदिलाईंदा इनकलाबनि जो मुख़्तसिर खाको ऐं ज़री इनकलाब। साथियों, हीअ पहिरें चैप्टर जेको आहे उन जा उनवान आहिनि। ऐं जॾहिं बाब ॿियो आहे सनअती इनकलाब। पहिरियों सनअती इनकलाब, इन खां पोइ बाब टियों आहे यूरोप जो उभरणु। ऐं साथियों, हीअ जेके सोचा चैप्टर्स आहिनि जंहिंमें डॉक्टर सिकंदर मुग़ल पंहिंजो कलम खयो आहे, लिखियो आहे। डॉक्टर जी लिखणी तमामु ज़बरदस्त ऐं सवले नमूने सम्झायल आहे। बाब चौथो आहे 3 रुकावटूं समाज जो पर बेरकावट ख़्यालनि जी ज़रूरत पर। बाब पंहिंजो सोशलिस्ट मुल्कनि जो उभरणु ऐं ख़तमु थियणु। बाब 6 ॿ अज़ीम तब्दीली सनत पुॼाणा दौर 3 लहर। दोस्तो, हीअ जेको आहे ॾिसो, तव्हांखे मां हिकु तारीफ़ माना नंढी वीडियो में कहिड़ो तारीफ़ मां करां। बाब 7 आहे समाज खे हलाईंदड़ कुवतूं। हीअ ज़बरदस्त किताबु आहे। हिन ते मां अलॻि वीडियो ठाहे रखंदुसि ऐं माना हिन किताब खे मुख़्तसिर तौरु कुझु नथो माना बयानु कजे। बाब 8 आहे 3 लहर जी मुइशत। 3 लहर में दौलत जो तख़लीक़। दोस्तो ॾिसो न, केॾो ज़बरदस्त मौज़ू आहिनि। बाब 9 आहे माज़ी ॾांहुं वापसी थियणु। लहर घर वारे अहम बणिजी रहियो आहे। माज़ी ॾांहुं वापसी 3 लहर घर वरी अहम बणिजी रहियो आहे। बाब 9 कंप्यूटर जी तरक़ी जा क़ानून मसनवी ज़हानत। ऐं बाब 11 आहे 3 लहर जा असर। ऐं बाब 12 3 अज़ीम तब्दीली। मशीन जी सिख्या, मसनवी ज़हानत, मशीन सिख्या, टेली माइग्रेशन, मशीन ट्रांसलेशन, फोटोग्राफी 3 लहर। दोस्तो, हीअ हिकिड़ो मुख़्तसिर जेको आहे सो मां ॾिनो पए तव्हां ॾाढो। हीअ किताब जे मौज़ू तारीख़ साॻे वक़्तु माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल सां आहे। हू इंसानी समाज जे बदिलण तारीख़ सां गुज़री थियो, जेको अञा पंहिंजे पुॼाणी में महाराज न आहे पतो असांखे इंसान थिए। होमोस्पीस में 2 लख साल गुज़िरिया आहिनि, जंहिंमां घणो अरसो अटकल 1,90,000 साल शिकारी मेड़ींदड़ तो ज़िंदगी गुज़ारी आहे। रुॻो अॼु खां 10-12 साल हिन ज़िंदगी में हिकु इनकलाब हो, जंहिंखे असां ज़री इनकलाब चऊं था, जंहिं इंसानी तहज़ीब जो आगाज़ कयो। पर जदीद ज़मानो जदीद ज़िंदगी जंहिं इनकलाब शुरू कयो, उहो 1775 में वाटसन जी बाफ़ जे इंजन जी इजाज़ सां आयो। बकोल अर्क ब्रिंजोल्फसन एंड्रो मकनफी जे 1750 अॻु ई समूरी इंसानी ज़िंदगी तारीख़ हिकु बोर तारीख़ आहे। जेकर हिन जी दावा सच सम्झी त पोइ इंसान खे तारीख़ी ॼण टेकनोलॉजी तारीख़ आहे, जंहिंजी सही माना में शुरूआति 1750 खां थी, 75 खां थी। रहनुमाई में रब जी तालीमात हिकु पासे, पर जंहिं शइ इंसान खे समाज इंसानी ज़िंदगी खे आसान, आरामदाह, ख़ूबसूरत बणायो, उहा टेक्नोलॉजी आहे। ख़ुदबिनी एजाज़ इंसानी ज़िंदगी मशीनी जिस्म अंदरि घरियाती सतह खे ॾिसण जो मौक़ो फराहम कयो, जंहिं खां पोइ शयुनि जी जिस्म बाबति घरियाती नज़रियो तश्कील थियो। दूरबीन इंसान खे आसानी समाजनि बाबति ॿुधायो। दोस्तो, तमामु वीडियो वॾी थी वेंदी ऐं हीअ असांजो डॉक्टर सिकंदर मुग़ल आहे जंहिं हिते कलम कयो आहे। हिन जो मुख़्तसिर जेको आहे सो किताब जो तारीफ़ बाक़ी वधीक नथो ॿुधायां। ऐं हीअ जेको आहे डॉक्टर मोहब्बत बोड़े जो किताबु आहे धरती मुंहिंजो घरु। हीअ बि हिकिड़ो वॾो जेको आहे सो अलॻि टॉपिक घुरंदड़ आहे, छो त साइंस जे हवाले खां हीअ हिकु भला किताब आहिनि, ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। हीअ धरती मुंहिंजो घरु, 2 अखर थोरी ॼाण, असीं किथे रहूं था, धरती कीअं ॼाए, धरती ॼमार, धरती ॻोल्हो, छा धरती गोल आहे, हिकु वॾो चकमक। दोस्तो, हिन ते असांजी डॉक्टर मोहब्बत बोड़ो कलम खयो आहे।
ऐं हिन जी इहा ख़ासियत इहा किताब जी आहे त किताब 2 खां 3 दफ़ा शाया थियो आहे ऐं विकिण बार बार विकिण जे मार्केट में हले थो, विकिणाइण बि वञे थो ऐं ज़बरदस्त किताबु आहे। ॿियो त असांजे साईं रियाज़त खे जसो जे जेको तमामु सस्ते अघ ते असांखे जेको आहे सो ॾिए थो पियो ऐं हुन किताब में कमाए कोन थो ऐं किताब में जेको आहे सो हो चए थो त किताब साइंस जा किताब आहिनि उहे पढ़ंदड़ ताईं पहुचनि। हीअ किताब इन नियत सां लिखियो वियो आहे त न रुॻो होशियारु शागिर्द पाण सम्झनि पोइ उहे वॾड़ा जेके पंहिंजे अंदरि नसुल खे इल्मी साइंसी सम्झ सां मालामाल करणु घुरनि था, पाण पढ़ी पंहिंजे ॿारनि खे सवलाई सां सम्झाए सघनि। साथियो हीअ जेको आहे सो डॉक्टर मोहब्बत बुड़े जा लफ़्ज़ आहिनि जेके सो केॾा ज़बरदस्त आहिनि त उन्हनि जे लाइ आहिनि जेके माना सिखनि, ॿारनि जे लाइ आहिनि, वॾनि जे लाइ आहिनि, हर माण्हू जे लाइ किताब आहे। किताब जी माना वंड वर्च न हूंदी आहे। असांजा जेके अक्सर किताब हूंदा आहिनि त नंढड़नि जा हूंदा पर वॾा बि पढ़ंदा आहिनि। हीअ असांजो मरहूम डॉक्टर मोहब्बत बुड़ो साहिबु जेको निहायत लाइक़ु माण्हू जंहिं वॾी महिनत कई ऐं पंज किताबनि खे जेको आहे सो तर्जुमा करणु पर नंढी उमिरि में एतिरा कमु कया जो डॉक्टर मोहम्मद बुड़े जी हर वर्सी संदि हिकु लिखियलु तर्जुमो कयो किताब छपाईंदे हिन भेरे बि माज़ी जी मुस्बत सां रवायत खे बरक़रार खणनि डॉक्टर मोहब्बत साहिब जी 12वीं वर्सी जे मौक़े ते संदसि 12 नंबर किताब अकेडमी जे 32हों किताब धरती मुंहिंजो घरु तव्हांजे ताईं पहुचायो आहे। दोस्तो हीअ जेके कुझु लफ़्ज़ हुया जेके हाणे पस मंज़र में जेको आहे सो धरती मुंहिंजो घरु नाले जी किताब दादा डॉक्टर मोहब्बत बुड़े इजाज़त बुड़े जा लफ़्ज़ आहिनि। खीरथर साइंस सेक्रेटरी पब्लिकेशन सिलसिला साइंस हो जे 3 कड़ी मुंहिंजे हिकु बाब अचो त धरती ठाहियूं उनखे वंटियूं छपो जंहिंखे पढ़णु तमामु घणो पसंदि कयो। उन खां पोइ सांस सो चोथीं कड़ी लाइ धरती ॻोल्हो नाले हिकु ॿियो मज़मून डॉक्टर मोहब्बत लिखी ॾिनो पर उहा कड़ी छपी न सघी। दोस्तो असीं किथे रहूं था, हिकु वॾो चकमक छपिया पर अफ़सोस त मालूमाती किताब जा ॿिया बाब उते ई छा किथे बि छपिजी न सघे। उन खां पोइ 1997 में डॉक्टर मोहब्बत जो उते वफ़ात ते ॻाल्हि ई ॿी थी वई। हीअ हर रथ अध में रहिजी वई। मूं डॉक्टर मोहब्बत जा किताब मज़मून सेण हिकु कठिन इम्तिहान थी पियो गुज़िरियल 12 सालनि तां उन हवाले सां मूं परेशानी में रखंदा आहिनि त मूं डॉक्टर साहिब जी किताबनि खे सही तो सहिड़ियो आहे या बि न, पर इतमाम बि ॾींदा आहिनि त मूं पंहिंजे पूरे वत सां सम्झ कमु कयो आहे। साथियो हीअ जेको आहे सो मज़मून जे हवाले खां किताब जे हवाले खां रियाज़त बुड़े जा कुझु लफ़्ज़ हुया जेके न पाण ॿुधाए पियो त असांखे केॾी तकलीफ़ थिए थी ऐं किताबनि सां जेको आहे सो उनखे तरतीब ॾियण में ऐं कुझु इदारनि हुन जा मज़मून इहे छाया बि न कया। हिकु ॻाल्हि पधरी आहे त धरती बाबति केतिरियूं नयूं खोजनाऊं पई थियूं आहिनि जेके नंढे किताब जे दायरे में अची न सघियूं आहिनि। उमेद रखां थो त पढ़ंदड़ खे हिन किताब मुताले खां वधीक ॼाण हासिलु करण जो चाह पैदा थींदो जेको हिन किताब जो मक़सदु आहे। दोस्तो वीडियो वॾी थी वई आहे, तव्हांखे गुज़ारिश कबी वीडियो खे लाइक पूरो ॾिसणु, वीडियो खे लाइक करणु, कमेंट करणु ऐं चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे थो। थैंक्यू।